हैदराबाद में खबर ईंदा हलो तो कोटड़ी साइट MC बोलाड़ी बदमस्त इंतजामिया नायल चूंडियल नुमाइंदन करप्ट डिप्टी कमिश्नर ॼामशोरो करप्शन जा रिकॉर्ड तोड़े छड़िया। सियासी वंगारी ऑफिसर मुक़रर अवाम जी बजट सियासी बंगलन ते खर्च थियन लगी। जे कोटड़ी साइट म्यूनिसिपल कमेटी बोलाड़ी जो अवाम बुनियादी सहूलतुन का महरूम, पानी जे अथरादू खोट सबब रहवासी परेशान। रोजानो जी बुनियाद ते का न का फनी खराबी ॼाणाए रहवासियों जो पानी बंद कयो पियो वनी। बेटाई कॉलोनी में वाटर सप्लाई जो पानी 1.5 हफ्ते का मुख्तलिफ फनी खराबियों ॼाणाए बंद कयो वयो है। कदें KB फीडर ता कदें वरी बेटाई वाटर सप्लाई ते पानी जा मोटर खराब ॼाणाए बार बार रहवासियों जो पानी बंद कयो तो वनी। लाइनुन जरिए पानी बंद करे अवाम के टैंकर माफिया जे हवाले कयो वयो है। अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां सोहराब सुमरो ऐं अवां जे पंहिंजे शहर हैदराबाद में कासमाबाद में तमाम बेहतरीन वॉलपेपर जो कम करे पियो रांझन सुमरो साहब, जंहिंजो फोन नंबर तव्हां स्क्रीन ते ॾिसी रहिया आहियो। तव्हां बि जेकॾहिं अहिड़ो वॉलपेपर हणणु चाहियो था जीअं मां हीउ हणायो आहे वॉलपेपर तमामु ज़बरदस्त ख़ूबसूरत तरीक़े सां रांझन सुमरो साहब खां, त तव्हां बि पंहिंजे घर खे ख़ूबसूरत बणाइण जे लाइ रांझन सुमरो साहब जूं ख़िदमतूं हासिल कयो। तमाम बेहतरीन मज़ीद खबरन ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।